अस्सलाम वालेकुम GSM जी लतीफ़ जी लतीफ़ दोस्तों हिकिड़ी ॻाल्हि त तय आहे त जिन माण्हुनि शख़्सियतुनि खे जॾहिं ग़रीब माण्हू यादि कनि अहिड़ा ॿेड़ी जा भला यादि कनि की पोरियत अची ऐं उनजे आसण ते अची खेसि सलामी पेश कनि ऐं वरी सिंध जो सफ़ीर शाइर ऐं अदीब जॾहिं गॾु थिए ऐं उहा पंहिंजा वीचार वंडे ऐं तव्हांखे बसि सिंध नज़र अचनि हिकिड़ी उहा सिंध जेकी पाणीअ मींहं जी परवाह न कंदे ॿेड़ियुनि में अची वेहे ऐं पंहिंजा ई लम्हा सभु अली बाबा खे अर्पे ऐं ॿी उहा सिंध जेकी अचणु चाहे पई पर पाणीअ बरसात जे ख़ौफ़ खां हिन प्रोग्राम में शरीक न थी सघी अॼु त ॻाल्हियूं ज़ाहिर थी वयूं अॼु इहो बि ज़ाहिर थियो त अली बाबा छो महान अली बाबा हिनजे लाइ महान अली बाबा अदीब हो जेको असां हिते लफ़्ज़ नथा ॻाल्हाए सघूं अली बाबा लिखी ॿुधायो पोइ वरी काश करे ॿुधाई उनजे करे अली बाबा महान आहे पर अली बाबा खे यादि करणु उन जेतिरा ई महान आहिनि ऐं सिंधियत में शाह बोलाड़ी कोटड़ी ऐं हिते जेके अजीब दोस्त गॾु थिया उन्हनि खे ऐं भाउ दीदार खे ख़ुशूसी जेको आहे सो जश्न रौनक महफ़िल सजाई असां सभिनी खे ॿेड़ियुनि में इकठे कयो मूं अली बाबा जे लाइ हिकिड़ो शेर लिखियो आहे अॼु कचो पको शेर तव्हांजे साम्हूं त हीअ मुंहिंजी कोटड़ी मंजस माण्हू लख पर मूंखे 100 लख त मुंहिंजो अली बाबा बोल